रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी हिंगोर डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी खैरपुर अब्दुल समी भमरो ओस्तो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गरेजी में पोतो जिते असेंबली पिण अटेंड कई। स्कूल में हेड मास्टर पिण मौजूद हुआ। 5 उस्ताद स्कूल में गैर हाजिर हुआ जिनके शोकास नोटिस जारी किया वियो। DAO तालीम अब्दुल समी भमरो गरेजी स्कूल में शागिर्दनि ऐं उस्तादनि जी कारकर्दगी ॾिठी वई। रिकॉर्ड ऐं इंफ्रास्ट्रक्चर पिण चेक कियो वियो। उन सां गॾु शागिर्दनि खां सवाल जवाब किया विया ऐं हौसला अफ़ज़ाई पिण कई वई। उन मौक़े ते DAO तालीम अब्दुल समी भमरो जो चवणु हो त ज़िले समूरनि स्कूलनि में उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणायो वेंदो। गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तालीम जी बहितरी लाइ भरपूर कोशिश कयूं पिया। स्कूल में बुनियादी सहूलतूं फराहम करण जी बि हर मुमकिन कोशिश थी रही आहे। तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। तालीमी मयार खे अञा वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे।